असां हिकु मिसाल था खणूं त असां वटि 3 सूफ़ आहिनि ऐं उन 3 सूफ़नि में असांखे 7 ॿिया सूफ़ मिलनि था। त हाणे असांखे ॻोल्हणो आहे त 3 सूफ़ ऐं अगरि 7 सूफ़ असांखे ॿिया मिलनि त असांखे घणा सूफ़ थी वेंदा। इहो तमामु आसान आहे ऐं पेचीदा न आहे ऐं तव्हां आसानी सां करे सघो था। त 3 में अगरि असां 7 खे जोड़ कंदासीं त असांखे घणा जवाब मिलंदा? असांखे जवाब मिलंदो 10 सूफ़। हाणे अचो त इनखे ईअं ॾिसूं त अगरि असां सूफ़ न खणूं आहे ऐं सूफ़नि जी जॻह ते को वेरिएबल यानी तब्दील थींदड़ लिखूं आहे, मसलन असां ए लिखूं आहे या बी लिखूं आहे, चलो ए था लिखूं त मां लिखां थो त 4a आहे असां वटि ऐं उन पोइ जोड़ में असां वटि आहे 2a। इहे छाजे बराबरि थींदा? असां ए खयों आहे त हिते ए असां एप्पल जी सूरत में खयों आहे त ए एप्पल आहे, पर ए कुझु बि थी सघे पियो। ए को अंग थी सघे पियो, ए को नंबर थी सघे पियो। हाणे ॾिसो त असां वटि 4a आहिनि ऐं 2a आहिनि। तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं सोचो त इहो छाजे बराबरि थींदा। त इहे 6 जे बराबरि थींदा। 4 ऐं 2 असां वटि 6 थींदा। हिते असां ए खयों आहे, ए असां एप्पल जी सूरत में खयों आहे, पर असां उन में ईअं बि चई सघूं पिया त ए थी सघे थो एप्पल न हुजे हा, ए को अंग हुजे हा जेको 10 जे बराबरि हुजे हा या 20 जे बराबरि हुजे हा, कंहिं बि शइ जे बराबरि थी सघे पियो। ऐं असां इनखे सम्झण जे लाइ ईअं बि सम्झी सघूं था त असां वटि 4a आहिनि, मतिलबु त ए आहे, वरी उन सां जोड़ में ए आहे, वरी उन सां जोड़ में ए आहे ऐं उन सां वरी जोड़ में ए आहे। वरी असां वटि 2 ॿिया ए आहिनि जेके जोड़ में आहिनि, त मतिलबु हिकिड़ो ॿियो ए आहे जोड़ में ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो ए आहे जोड़ में, जेके असां सभु जोड़े करे रखंदासीं त 1 2 3 4 5 6 असां छा थी वेंदो? असां वटि 6 थी वेंदा ए। हाणे ए का बि शइ थी सघे थी, लाज़िम न आहे त उहे एप्पल्स हुजनि, को बि वेरिएबल को बि तब्दील थींदड़ थी सघे थो। अचो त हाणे ॿियो हिसाब था खणूं त असां वटि आहे 5x। एक्स कंहिं बि शइ जे बराबरि थी सघे थो, को अंग थी सघे थो, को नंबर थी सघे थो। हाणे असां हुन मां कट था कयूं 2x। हाणे इहो एक्स बि का बि शइ थी सघे थी, त इहे छाजे बराबरि थींदा? हाणे असां वटि 5 आहिनि एक्स जा, एक्स को बि अंग थी सघे थो, का बि शइ थी सघे थी, ऐं उन मां असां कटियूं था 2 ॿिया एक्स जा। हाणे एक्स आहे त माना साॻी शइ आहे, पर ख़बर न आहे असांखे कहिड़ी शइ आहे। इनखे असां चवंदा आहियूं वेरिएबल या तब्दील थींदड़। हाणे तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं ॿुधायो त छा जवाबु निकिरंदो। असां वटि जवाबु निकिरंदो 3। 5 मां जॾहिं असां 2 खे कट कंदासीं त असां वटि उहो छा बचंदो? असां वटि 3 बचंदो। असां हिनखे ईअं बि सम्झी सघूं था त असां वटि 1 2 3 4 5 एक्स आहिनि ऐं उन मां असांजा 2 एक्स कटिजनि था, छो त उहे 2 कट में आहिनि। त 5 मां असां 2 कटींदासीं त असां वटि घणा बचंदा? असां वटि 3 एक्स बचंदा।